दोस्तों ही ॾिसी सघो था तव्हां रोड़ी ताईं ट्रैफ़िक जाम लॻी चुको आहे। रोड़ी में बि ट्रैफ़िक बंदि ही हाईवे आहे। हाईवे ते तव्हां ॾिसी सघो था ॿई साइडूं बंदि लॻियूं पियूं आहिनि। ट्रैफ़िक खे टियों ॾियारो आहे, ट्रैफ़िक मुकमिल बंदि आहे। हीउ बबलो बाईपास जे वेझो आहे। बबलो बाईपास जे वेझो आहे बिल्कुलु जॻह ऐं रोड़ी खां वठी बबलो बाईपास ताईं ऐं बबलो खां वठी हेॾो कराची ताईं ट्रैफ़िक जाम बंदि आहे। ऐं हीअ तव्हांजे लाइ असां ॾेखारण जे लाइ न्यूज़ तयारु कई आहे। ऐं सुबुह मां मोटरवे जो वीडियोज़ बि रखियो हुयो, हाईवे जो बि, जिथे हू पनियाकल जे वेझो ख़ाली हुया। ॾिठो तव्हां रोड सफ़ा फाइनल, उते मतिलबु का गाॾी न हुई, छो त ॿ खां ट्रैफ़िक बंदि आहे त हेॾे इलाइक़ो ख़ाली थी वियो, सुनसान थी वियो। हाणे हीअ ट्रैफ़िक बबलो बाईपास जे वेझो ॾिसो तव्हां बिल्कुलु मुकमल बंदि थी चुकी आहे। ऐं होटल ते गाॾियूं, पंपनि ते, रोडनि ते जेको आहे न ट्रैफ़िक एतिरी जाम आहे बिल्कुलु ओके। ऐं वकीलनि जेको रस्तो बंदि कयो आहे उन्हनि वॾी हिमत कई आहे। ऐं तव्हां बि हिमत करे इनखे अॻिते शेयर कयो ऐं इनशाला जेको आहे न फ़तह ज़रूरु मिलंदी। इनशाला जेका मुतालबा आहिनि उहे ज़रूरु क़बूलु कया वेंदा। किनारूं बंदि कयूं वेंदियूं ऐं किनारनि जे ख़िलाफ़ु ही मुतालबा आहिनि। तव्हांखे ख़बर आहे ही सबूत तव्हांजे साम्हूं रोड बिल्कुलु बंदि थी चुका आहिनि।